अॻिते वधंदे नज़र विझंदासीं मुख़्तसिर ख़बरुनि ते। खरड़े में फंक्शनल लीग जे मक़ामी अॻवान फ़कीर मुहब जमाली जी गिरफ़्तारी ऐं घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ जमाली बिरादरी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कोटड़ी में पुरियतनि नौकरियुनि मां फ़ारिग़ करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन्हनि चयो त खेनि नौकरियुनि ते बहाल कयो वञे त जीअं रमज़ान जे भलारे महीने में 5 ॿारनि जो पेट गुज़र सफ़र करे सघूं। जेकबाबाद में 3 महीना अॻु क़त्ल थियल पुलिस एहलकार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मोहम्मद याकूब जो चवणो त भाउ जे क़त्ल केस तां हथ खणण लाइ ज़ुबैर शाह हिरासां करे रहियो आहे। संदसि नालो बि केस में शामिल कयो वञे। मीरपुर बठोरो में नादरा सेंटर अमले जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सेंटर ॿाहिरां मर्दनि ऐं औरतुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नादरा अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शहदादपुर में फंक्शनल लीग अॻवान फ़कीर मुहब जमाली जी गिरफ़्तारी ऐं घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ फंक्शनल लीग तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। वर्कशॉप वेझो जखराऊ में बासर जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मला बिरादरी जे एहतिजाज कयो। हुननि आला अख़्तियारनि समेत SSP सांगड़ खे अपील कई त वाटर कोर्स खोलराए संदनि सां इंसाफ़ कयो वञे। बाऊ खोसो भरिसां ॻोठ रसूल बख्श सुंदराणी में वाह जे कबर तां मिटी खणण दौरान ॿिनि धुरियुनि में झेड़ो कुहाड़ियूं लॻण सबबि नज़र मोहम्मद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। दादू में खैरपुर नाथन शाह जे ॻोठ बानू लाखेर में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थी पियो। डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि मुस्मात इमामज़ादी ऐं संदसि 2 पुट ज़ख़्मी थी पिया। पुलिस पारां केस दाख़िल न करण ते ज़ख़्मी रतु ॻाड़ींदा दादू जी अदालत में पहुता। डहरकीअ में 3 पुरियतनि जी बरतरफ़ी ऐं इंतिज़ामिया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि मोहम्मद अली शर, मियां लुत्फ़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में माड़ी पेट्रोलियम जे गेट वारो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। खैरपुर जे वापारियुनि आशिक अब्बासी, मोहम्मद हाशिम सियाल ऐं ॿियनि इंतिज़ामिया ख़िलाफ़ छठी चौक ते एहतिजाजी कैंप क़ाइमु करे सख़्त नारेबाज़ी कई। संदनि चवणु आहे त दुकाननि जूं रजिस्ट्रियूं ऐं काग़ज़ बि असां वटि आहिनि, पर उन बावजूदि ॿारनि जी रोज़ी तबाह करण जी साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी ऐं मरण घड़ी ताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। कोटड़ीअ में म्यूनिसिपल कॉमेडी जे मुलाज़िमनि 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ उमीद अली सिपियो, कंबर कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाज कयो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं मकानी खातनि जे वज़ीर खे अपील कई त CMO मुक़ररु करे पघारूं जारी कयूं वञनि। मेहड़ वेझो ॻोठ छुटो मीरवाणी में बासरनि पारां ज़बरदस्ती घिटी ऐं घर ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ ॻोठाणनि वाहिद बख्श चांडियो, ख़ादिम हुसैन ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि SSP दादू खां मुतालबो कयो त जांच कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी कब्ज़ो ख़तमु करायो वञे। ऐं मीरो खान में टाउन कॉमेडी जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ शाह लतीफ़ एम्प्लॉइज़ यूनियन जे सर ते औरंगज़ेब अबड़ो, अज़हर गोपांग ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त संदनि पघारूं जारी कराए वेला वेहण खां बचायो वञे।